जोही जी सूरत हाल शामिल क्यों था। रिंग बंद वट पानी में 2 फुट लाथ अची वई आहे। शहर बुॾण जो ख़तरो टरी वियो आहे। शहर में गुज़िरियल 3 ॾींहनि खां बिजली बंद हुजण करे कारोबार हिन वक़्तु ठप थियल आहे। शहर जे भरपासे जे ॻोठनि में 8 खां 9 फुट पानी मौजूद आहे। रहवासी हिन वक़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। जोही शहर खे बचाइण जे लाइ जोही शहर जे रहवासियुनि नौजवाननि ॾींहुं राति हिकु करे छॾियो। मंछर ऐं MNV ड्रेन समेत बचाव बंद खां FP बचाव बंद खां आयल पाणी, इन पाणी में हाणे 2 फुट लाथ अची वई आहे। जोही शहर बुॾण जो ख़तरो टरी वियो आहे। जोही शहर खे बचाइण जे लाइ शहर जे नौजवाननि ऐं हितां जे माण्हुनि ॾींहुं राति हिकु करे छॾियो। शहर जे चइनी पासनि खां बीठल पाणी में हाणे 2 फुट लाथ आई आहे, पर भरपासे जा केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु बि उते 8 खां 9 फुटनि ताईं पाणी बीठल आहे ऐं ॿेड़ियुनि वसीले माण्हू अचु वञु कनि पिया। जोही शहर में 2 ॾींहनि खां बिजली बंदि आहे, जंहिं सबबु कारोबार बंदि पियल आहे।